पर हर तव्हां पंहिंजी बेइज़ती मुंहिंजे अॻियां छो था करायो? हॾ गुॾ भञराए पिया हूंदो खट ते। इन खां बहितर त वञी पंहिंजे पीउ चाकर ख़ान खे चओ त जाबर सां अची सिधो विड़े। एसिड में सुम्ही सुम्ही थकिजी पियो हूंदो। अरू भरू जा हथियार खणी दावत। अम्मा बाबा मूंखे माफ़ करे छॾियो आहे। हाणे तूं पंहिंजे निकाह जी तैयारी कर। या अञा तुंहिंजा ॿिया के दुश्मन आहिनि जिन जे पोयां तोखे रातिनि जी रातूं रुलणो आहे? ना कोमल, जेकॾहिं तुंहिंजो पीउ हिन दुश्मनी खां ॿाहिरि निकिरी चुको आहे त पोइ मूंखे बि को शौक़ु न आहे त मां हिन दुश्मनी खे अॻिते वधायां। तो निकाह जो छा सोचियो आहे? त पोइ मां सुभाणे ई तोसां निकाह कंदुसि। यकीन कर कोमल, जेतिरी मोहबत तूं मूंसां कंदी आहीं उन खां वधीक मोहबत तोसां मां कंदो आहियां। पर बसि दुश्मनी जे करे थोरो परेशान हुयासीं। तुंहिंजी इहा परेशानी बि ख़त्म थी वई। कोमल, छा तुंहिंजा माउ पीउ असांजे निकाह में ईंदा? न चाकर, हू मुंहिंजे निकाह में न ईंदा। खणी जो उन्हनि मूंखे माफ़ करे छॾियो आहे, पर हू ज़िंदगी भर मूंसां न मिलंदा। कोमल, माउ पीउ जी कावड़ घणो वक़्तु औलाद सां न आहे हलंदी। तूं परेशान न थी, न ई फिकर कर। तूं ॾिसजांइ, हू पाण ई तोसां मिलण जे लाइ हिते ईंदा। खुदा करे ईअं थिए, बाक़ी मूंखे नथो लॻे। इंशाल्लाह ईअं ई थींदो। सौट जे करे तोखे शादीअ जो हेॾो ई शौक़ु आहे त तुंहिंजो रिश्तो मां कंहिं ॿिए हंधा करायां। बाक़ी नी रूंडे वारी छोरी खे त विसारे छॾ। हैदर, मां कॾहिं बि न चाहींदुसि त रूंडे जहिड़े बेग़ैरत सां असांजी का मिटी थी। जेकॾहिं तूं अञा बि नथो मुड़ी ऐं इन छोरीअ सां निकाह करी थो त पोइ हिकु ॻाल्हि चङीअ तरह पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ में विहारे छॾ त तूं ऐं असां कॾहिं बि गॾु नथा रही सघूं। तोखे घर जे विच मां दीवार ॾियारणी पवंदी। तूं अलॻि ऐं मां अलॻि। छो त तुंहिंजी शादीअ खां पोइ न चाहींदे बि इहो रूंडो असांजे घर जे अङण ते ईंदो ऐं असांजे घर में अची असांजे रननि जे विच में वेहंदो। ऐं मां कॾहिं बि इहो बर्दाश्त न कंदुसि त हिकु बेग़ैरत माण्हू असांजे अङण ते पियो चकर कटे ऐं असांजे नंगनि में पियो अचे वञे। वधीक तुंहिंजी मर्ज़ी आहे। हाणे इहो तूं सोचे वठि त तोखे छा आहे करणो। वारस, हर वक़्तु सोट इहा ई धमकी ॾींदो आहे त धार थी वञे। इधर अॼुकल्ह त ॿ सॻा भाइर बि गॾु नथा रहनि। तव्हां त ख़ुशि नसीब आहियो, सोट अथई ॿई गॾु था रहो। मां त तोखे हिकिड़ी सलाह ॾींदुसि, इन रूंडे जी छोकिरी खे विसारे छॾ। छो जो तव्हां कॾहिं बि गॾु न रही सघंदो। छो त तव्हां ॿिन्ही सोटनि जे विच में अहिड़ी त नफ़रत पैदा थींदी जो तव्हां सॼी ज़िंदगी गॾु रही न सघंदो। वारस, जेकॾहिं इन छोरी सां मूं शादी न कई त इन छोरी खे मरणो पवंदो। मरणो। बाबा, मां सोचे छॾियो आहे सोनी सां शादी। पुट छा पोइ ही घर रूंडे खे लिखी ॾींदे? बाबा, रूंडे खे न, बाक़ी सोनी खे ही घर मां लिखी ॾींदुसि। हूं बि ही घर त असांजी औलाद जो थींदो न। पुट, इहो रूंडो वॾो वागूं अथई, वागूं असांखे रिड़के खाई वेंदो। इन खां सुठो अथई न छोकिरीअ जी तूं पचर ई छॾे ॾे। जी जलामा, सोनी हिकु सुठी छोकिरी आहे ऐं ॿियो त मूंखे बि चाहे थी। हा पुट, छोकिरी त सुठी आहे, पर दादली ऐं रूंडे खे तूं मुंहुं न ॾेई सघंदे। अमा, शादी खां पोइ को बि माउ पीउ पंहिंजी न्याणी जो घर कोन्हनि फिटाईंदा ऐं अलाह कंदो हू बि घर कोन फिटाईंदा। पुट, तूं रूंडे जे चालनि खे सम्झी न सघंदे। जेकॾहिं तो छोकिरी सां शादी करण जो सोचियो आहे त पोइ सोचे सम्झी कदम खणजांइ। बाबा, किथे हीअं बि न थिए जो घर बि हलियो वञे ऐं तुंहिंजी शादी बि न थिए। अहिड़ो कुझु बि न थींदो बाबा जानी। इन ॻाल्हि जे लाइ तव्हां परेशान न थियो। ऐं ॿियो त हिन रूंडे खे थोरो घणो मां बि सुञाणिया। मां बि सोलों जे ॻाल्हियुनि में त कोन फासंदुसि न। जेकॾहिं मुंहिंजो सोनी जो निकाह करणु ॾींदो
त पोइ मां घर लिखी ॾींदोमांसि, न त लिखी त मां बि कोन ॾींदोमांसि। मालिक भलाई कंदो पुट, असांजी दुआऊं तोसां गॾु आहिनि। यार बापा अॼु जो अॼु हिननि खे हितां तरे कढ, न त वॾो झगड़ो थींदी। असां उसी ताईं न वेंदासीं जेसीं ताईं असांखे 5 लख रुपया नथा ॾियो। यार मामा ज़रे घटि 2.5 लख जा मूंखे मोचड़ा आया अथनि ऐं 2.5 लख चटी में विया, हिसाब बराबरि। भाड़े तारा गोल तारा छोरा जो त तंग कई तोरे खे वाह जो फ़ैसिलो कयो अथई। हके तो त मुक्ते वियो ही। यार बाबा थोरो हेॾे थी त चुमी जाई। अरे बस हाणे बस रात अॻे हिकिड़ो असली कुतो मुंहिंजो मुंहुं चटे वारी तूं मुंहुं चटी दी। अदा वारा काॾे बि कोन वेंदा, तव्हां घणा ख़ुशि न थियो। मां घर में न केॾी सोड़ा, हिकिड़ा खटनि ते सुता पिया आहिनि, ॿियो पटनि ते सुता पिया आहिनि। ही त वञनि छो नथा? छोकिरी जॾहिं अव्हां जे मथां ॾुखियो वक़्तु हुई, असीं रहिया पिया हुआसीं, उन वक़्तु तव्हांखे सोड़ न पई थिए। हाणे यार भरू तली ड्राड़ वेठो तूं वरी कहिड़ो रे असांजे ॾुखे वक़्त में कमु आयो हुई। बाबा ॾुखियो वक़्तु तव्हांजे अचण सां ई शुरू थियो। असां बाबा पंहिंजे घर में ख़ुशि खोरम वेठा हुआसीं, जीअं जो तव्हां पंहिंजा पेर मुंहिंजे घर में अची रखिया, असांजो ॾुखियो वक़्तु फिनिश थिए ई नथो। बाबा हंध बिस्तरा त तव्हां आंदा कोन, प्लास्टिक जे थेलियुनि में पंहिंजा 2-3 जोड़ा खणी हिते अची पहुतो। बाबा हाणे ॻाल्हि आहे सफ़र पंहिंजा हिन घर मां पेर ड्राहियो, असां वधीक तव्हांजी खिशट ऐं खेस ॾिसण न को ॿुधण था चाहिनि। पेर ड्राहियो बाबा, हलो। जेसीं ताईं असांखे पंहिंजा पैसा न ॾींदो तेसीं ताईं असीं ही घर कोन छॾींदासीं। भली ज़ोर लॻाए ॾिसो। तव्हां पंहिंजा पेर हितां ड्राहियो, ही कमु तव्हां खां ज़ोर आहे। रेज़ा हिकु मौक़ो असांखे ॾेई ॾिसो। चयमि न, तव्हां वञी गिदड़नि जो शिकार कयो, शींहं जो शिकार तव्हांजे वस जी ॻाल्हि कान्हे का। अरे सर जेका तव्हांजी मर्ज़ी। हलो हलो बाबा मां बि सम्झी वियुसि, इहे माण्हू कम जा न आहिनि। त पोइ अहिड़ा माण्हू वठी छो आहे, ॿुधाए मूंखे। ॾाढो वॾा शपर ॾिसी ऐं बाजू ॾिसी भुलिजी पियोसि, पर सफ़ा बेमानी नेक मां निकिता। इन में अब जो कहिड़ो कसूर? हाँ मंसूर खान, यार तो वटि वक़्तु हुजे त मोॾा निकिरी आ। हा हा ज़रूरी कमु आहे, तॾहिं त चवां थो राति ताईं पहुची वञिजो, इंतज़ारु रहंदो। बाबल साईं वरी मथे सूर, मुंहिंजो मतिलबु आहे मंसूर खे छो था घुरायो? हर कमु तोखे ॿुधाइजे, इहो लाज़मी आहे। वञ वञी 2 ॿार जो कमु कर, सॼो ॾींहुं मुंहिंजे कट लॻो पियो आहे। हले हाज़ुर दादा हाज़ुर, हिन महिल थो वञी हारनि में टाकोड़ा कजा। राति देर ताईं तव्हां सां कचहरी करण जो इरादो हुयो, पर अचानक मूंखे अकबर ख़ान जी फ़ोन अची पई ऐं मूंखे उन तरफ़ वञिणो पइजी वियो। मंसूर खान, तव्हांखे छा थो लॻे त अकबर ख़ान जो अचानक तव्हां में कहिड़ो कमु पइजी सघे थो? चकर खां अंदाज़ो लॻाइणु मुश्किल आहे, उते पहुचण खां पोइ ख़बर पवंदी। मंसूर खान, जेकॾहिं अकबर ख़ान ठा तरफ़ इशारो ॾे न, त पोइ असांजे तरफ़ां तव्हां हा करे छॾिजो। जिथे बि चवंदो असां ॻाल्हियुनि जे लाइ पहुची वेंदासीं। हा, ठा कराइण जे लाइ मूं तमामु घणो अकबर ख़ान जे मथां ज़ोर लॻायो आहे, पर मूंखे लॻे कोन थो त हू ठा कंदो। मंसूर खान, हिन चकर अकबर ख़ान तव्हांखे मुख़्तलिफ़ लॻंदो। छो दिलावर ख़ान, कुझु अहिड़ो थियो आहे छा? न मंसूर खान, थियो कुझु न आहे, पर दुश्मनी रातिनि जूं निंडियूं फिटाए थी छॾे। त पोइ मंसूर खान, तव्हां ॿुधायो केरु पंहिंजो आराम आराम कंदो? हा चाकर ख़ान, जेकॾहिं दुश्मनी न आहे न त पोइ मूंखां पुछ, असां सुकून वारी ज़िंदगी गुज़ारियूं पिया ऐं रब साईं खां हमेशह इहा दुआ घुरूं पिया त हिन दुश्मनी वारे अज़ाब खां शला असांखे पनाह ॾिए। मंसूर खान, दुश्मनी करण जो असांखे बि कोई अहिड़ो शौक़ु न आहे, पर माण्हू ख़ामख़ा असांजी गिची में पइजी था वञनि। सोट सही थो चवे, असां जाबिर खे बि दरगुज़र करे छॾियो,
पर उन भाॻो वरी बि अची असांजी ॻीचीअ में पियो आहे। मुंहिंजा माण्हू शहर तरफ़ वञनि था त उन्हनि जो अघु चले बीह थो रहे। इहो निभाॻो मरंदो मरी वेंदो पर मुड़ंदो कोन। अकबर खान जे तव्हांखे तड़े कढियो आहे ऐं धिका ॾेई कढियो आहे, उन जो मक़सदु इहो न आहे त तव्हां निकमा ऐं ख़राबु आहियो। अकबर खान जो असली मक़सदु आहे त ठाह थिए मुंहिंजी जान छुटे। जावर खान, छा अकबर उन शख़्स सां ठाह कंदो जेको हुनजी छोकिरी खे भॼाए वियो आहे? अरे बेवकूफ़, जे ठाह न करे हा न त तव्हांखे कोन रोके हा। जाबिर खान, थी सघे थो त अकबर खान असांजी जाइ ते के ॿिया माण्हू घुराया हुजनि। मां मञा थो अकबर खान खे पैसे जी का बि खोटी न आहे। जे चाकर खान खे मारे हा न त ॿिया माण्हू बि घुराया ऐं तव्हांखे कोन रोके हा। ऐं अकबर खान पंहिंजी धीउ ऐं ज़ाल जे करे तव्हांखे रोके छॾियो हूंदई। सम्झ अकबर खान ज़हर जो ढुक पी छॾियो। भला इन हक़ीक़त जी कीअं ख़बर पवंदी त अकबर खान ठाह करण लाइ वञे थो? उनजी ख़बर मूंखे मुंहिंजे यार करम खान खां पवंदी। मां हुनखे पछे छॾींदुसि। उहो सॼी अंदरुनी ॻाल्हि करे मूंखे ॿुधाईंदो त छा हक़ीक़त आहे। जाबिर खान, हाणे तूं इहो ॿुधाए त आख़िर तूं चाहीं छा थो? कमाल, मुंहिंजो मक़सदु सिर्फ़ु हिकिड़ो ई आहे त चाकर खान खे मौत ऐं मौत बि अहिड़ी अचेसि जो दुनिया ॾिसेसि। ऐं तव्हां ॿई ॼणा जांच कंदा रहो। जिथे बि असांखे चाकर खान पुल ॾिनो न लेटाए रखंदासीं। जावर खान जी इहे ॻाल्हियूं हलनि थियूं पियूं न त चाकर खान ज़रूरु वेंदो अकबर खान ॾे ठाह करण जे लाइ। चाकर खान जे अकबर खान ॾे वञे पियो न त इन खां वधीक असांखे पुल न आहे। असां चाकर खान खे रस्ते ते ई दुफ करे छॾींदासीं। पर जीअं उतां बची वियो त चाकर खान खे सोरहाना इहा पक थींदी त मुंहिंजे मथां जेको हमिलो कयो आहे अकबर खान करायो आहे। इहा दुश्मनी अञा वधीक थींदी। मां चाहियां ई इहो थो, न अकबर खान बचे न चाकर खान बचे, ॿई दुफ हुजनि। बाबा, हर माण्हू थो चए तूं मुंहिंजी शादी कॾहिं बि कोन कराईंदे, पर मुंहिंजो रिश्तो दर दर ते वञी खपाईंदे। बाबा, ख़ुदा जे वास्ते मूं मथां रहम खा। मुंहिंजी अम्मा, मुंहिंजी न्याणी, मुंहिंजी जीजल, दुनिया भली छा बि चई, पर मां तुंहिंजो दुश्मन न आहियां बाबा। जेकॾहिं तोखे मुंहिंजी ज़ुबान जे मथां एतबार न आहे त भले तूं भाणे खां पुछी सघीं थी। अदी, तूं सिको तां शादी करण पई चाहीं ऐं अम्मा मुराद तां शादी कराईंदई, तॾहिं त बाबा उन्हनि तां धोखो कयो आहे। तुंहिंजे मामे खां जान छॾाए मां तुंहिंजी शादी सिकूअ सां ई कराईंदुसि। इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे। पर सिकू वारा आया त तो हुनखे जवाबु छो ॾिनो? अम्मा, इहा ॿारहाणी ॻाल्हि न आहे, सॼी ज़िंदगीअ जो सुवालु आहे। मां ऐं दिलशेर ॿई ॼणा वञी निमाई मलूका ऐं दिनूं ऐं सिकूअ सां ॻाल्हाए आया आहियूं। जेकॾहिं सिकू तुंहिंजे नाले ते जॻह जा कागज़ असांखे ॾिए थो त तुंहिंजी शादी सिकूअ सां ई थींदी, बसि न। बाबा, पर मूंखे लिखत में कुझु बि न घुर्जे। यार बाबा, अदीअ खे तुंहिंजी ॻाल्हि दिमाग़ में छो नथी वेहे? ओ मुंहिंजी प्यारी भेण, जेकॾहिं घर तुंहिंजे नाले हूंदो न त तुंहिंजी उते इज़त थींदी। हू न पर त ठोया आहिनि त ठीकु आहे। सुभाणे शादीअ खां पोइ तोखे घर मां बेघर करे छॾे त पोइ असीं हुननि खे छा कंदासीं? कहिड़ो हुनजो अंगूठो पटींदासीं? बाबा, सिकू मूंसां मोहबत कंदो आहे, ईअं कॾहिं बि कोन कंदो। बाबा, ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं हू तोसां प्रेम करे थो ऐं तोसां शादी करण जे लाइ तयारु आहे त पोइ मुंहिंजे ख़्याल में तुंहिंजो चवण बि वठंदो। पोइ वञी चईसि त घर जा काग़ज़ तुंहिंजे नाले ते करे ऐं तोसां लाऊं लही वञे। पर बाबा, बसि हाणे बसि, मुंहिंजो तोसां इहो ई शर्त आहे। जेकॾहिं शर्त मञी थी त तुंहिंजी शादी तुंहिंजे मर्ज़ीअ जे मुताबिक़ थींदी, न त ॿिया रिश्ता खोड़। रूंडो शर्त रखी वियो आहे त निकाह खां पहिरियां हीउ घर मुंहिंजे धीअ जे नाले लिखी ॾियो। ज़ाहिर आहे न्याणी था ॾियूं, उन जी ज़मानत त घुर्जे न। ईअं न थिए जो सुभाणे हुनखे तड़े कढो ऐं असां पिया तव्हां ॾे निहारियूं। चाचे, मां घर लिखी ॾियण जे लाइ तयारु आहियां, पर इन ॻाल्हि जी तूं ज़मानत खणंदी त रूंडो हिते अची को बि गंद न कंदो। बाबा, मां रूंडे जी ज़मानत कोन थी खणा। शादी खां पोइ गंद करे न भली पातर हणी कढी छॾिजोसि घरां। हा, बाक़ी मां विच में कोन ईंदसि।
इहा ज़मानत ॾेई सघां थी। अदी रूंडो तड़ण जो आहे जो असां उनखे तड़े ॿाहिरि कढी छॾींदासीं। जेकॾहिं छोकिरे जी शादी कराइणी अथई न त रूंडे जी खेस बर्दाश्त करणी पवंदई। मां रुंडे जी खेस त बर्दाश्त करे वेंदुसि, पर इन रिश्ते ॾियण खां तूं त राज़ी आहे न चाची? मुंहिंजी छोकिरी ख़ुशि आहे त मां बि ख़ुशि हूंदसि। जेकॾहिं हुनखे का तकलीफ़ आहे न त पोइ तव्हां बि ख़ुशि कोन रही सघंदव। मुंहिंजी भेण, असां उनखे ख़ुशि रखण जी पूरी कोशिशि कंदासीं, पर हर घर में ॿ ठिकर त ठहकंदा ई रहंदा आहिनि। जेके ठिकर ठहकंदा न उहो अची मां तव्हांजे मथे में हणी वेंदसि। जेकॾहिं क़बूल अथव न त भली पोइ छोकिरे खे वठी अची निकाह करे वञिजो। पुट सिकू तुंहिंजी शादीअ खां पोइ हीअ माई त असांजा ॾुंडा पटींदी। अलाह कंदो त अहिड़ो वक़्तु न ईंदो आहे। मां सुणी त मूंसां ख़ुशि आहे न। मंसूर खान मूं न्याणी जी करे हथियार फिटा कया। हिनजो सबबु मुंहिंजी कमज़ोरी और मुंहिंजी घरवारी, जंहिंसां मां अॼु बि बेपनाह मोहबत कंदो आहियां। असांजी दुश्मनी जे विच में जेकॾहिं मुंहिंजी धीउ खे कुझु थियो न, मुंहिंजी घरवारी ज़िंदा रही कोन सघंदी। ऐं तोखे त ख़बर आहे त असांखे न्याणी खां सवाइ को बि औलाद कोन्हे को। छा हिकु माउ न्याणी जो सदमो बर्दाश्त करे सघंदी? मंज़ूर खान, मूं इहो क़दम पंहिंजी घरवारी खे ख़ुशि रखण जे लाइ खयो आहे। हिन करे तूं चाकर खान खे इहा ॻाल्हि सम्झाए ऐं दिमाग़ में विहारे छॾीसि त अकबर खान कमज़ोरी जी हालत में ई ठाह कोन थो करे। जहिड़ा मुंहिंजा अकबर खान तव्हां दोस्त आहियो न, अहिड़ो ई चाकर खान मुंहिंजो दोस्त आहे। जहिड़ा तव्हां नरम दिल आहियो न, ओड़ी तबियत जो मालिक चाकर खान बि आहे। उहो ज़ालिम न आहे जो हिन दुश्मनी खे अॻिते वधाईंदो। ठीकु आहे, तव्हां चाकर खान सां सुभाणे ई मिली फ़ैसिले जी ग़द्दारी करो। मां नथो चाहियां त वधीक रत शान थिए ऐं हीअ दुश्मनी वधीक हले। कोन हलंदी आहे। हीअ दुश्मनी बि जल्द ख़तमु थी वेंदी, छो त चाकर खान बि इहो ई चाहे थो त दुश्मनी ख़तमु थिए त बहितर आहे। मंसूर खान, रत पाइण सां न मुंहिंजो फ़ाइदो आहे न ई चाकर खान। इन करे ही ठाह इंतिहाई ज़रूरी आहे, न त अजायो ग़रीब मिस्कीन माण्हू मारिया वेंदा। ठाह थिए त बहितर आहे। तुंहिंजी पीउ ॾे अॼु मूं माण्हू मोकिलियो आहे ठाह लाइ। जेकॾहिं उहो ज़िद छॾे थो त पोइ अॼु असांजे विच में ठाह थी वेंदो। असांजे निकाह जो तो छा सोचियो आहे? असां कोमल, असांजो निकाह राति थींदो। छा तूं हिन सां निकाह करण वारो ई चाकर? कोमल मुंहिंजे सहारे घर छॾियो आहे। मां हिनखे लावारिस नथो छॾे सघां। मां लावारिस न आहियां चाकर खान, पंहिंजे माउ पीउ जी अकेली धीउ आहियां। मुंहिंजे हिसे में बि एतिरी दौलत आहे जेतिरी तव्हां वटि आहे। कोमल, मां तोखे तुंहिंजी मिल्कियत जे करे हिते वठी न आयो। मां बि तुंहिंजी मिल्कियत ॾिसी निकाह नथी करणु चाहियां चाकर खान। मूं तोसां मोहबत कई, इन करे पंहिंजी सुकून वारी ज़िंदगी छॾे तो वटि आयसि। न मां लावारिस आहियां ऐं न ई ॿीहर मुंहिंजे लाइ वरी अहिड़ी सोच रखजांइ। छा हिन जा नखरा तूं सॼी ज़िंदगी बर्दाश्त करे सघंदे? सोरर बेगम, चाकर खान पाण नाज़न सां पलियल आहे, सो कंहिंजा नखरा बर्दाश्त न कंदो। जेकॾहिं इज़त सां हिते रहंदी त इज़त मिलंदसि। घणा नखरा करण वारो हिते रही न सघंदो। हाणे त कोमल जा नखरा मूंखे ई खणणा पवंदा। हुनखे एतिरो त होश मां कढी छॾींदसि। भले हू हाणे चाकर खे परेशान करे, जीअं चाकर हुनखे हितां तड़े कढे। हैदर, मूंखे इजाज़त ॾींदे त मां कुझु ॾींहंनि जे लाइ अम्मा ऐं बाबा जे घर थी अचां। पारसिन घर में तूं कुर्ब प्यार ऐं मोहबत सां रहंदी त तोखे बि इज़त मिलंदी। हैदर, मां हाणे घर में सही थी वई आहियां। भले तूं भॼे ख़ातून खां पुछ त मां झेड़ो कोन कंदी आहियां। तॾहिं त मां बि तोसां कुर्ब सां ॻाल्हायां पियो। छा अदा खे तूं माफ़ नथो करे सघीं? तुंहिंजे भाउ सां को बि मुंहिंजो झेड़ो न आहे। बसि हू सोने सां शादी करण खां हथु खणी वञे ऐं असां वरी हिकु थी ईंदासीं। पर मां त चवां थी, सोनी सां शादी करण खां तूं हथु खणी वञ। असांजी केॾी न ज़िंदगी सुकून जी गुज़रंदी। जेकॾहिं सोनी हिन घर में आई त वरी असांजी ज़िंदगी आज़ाद थी वेंदी। ये फ़ैसिला असां मर्दनि जा आहिनि, इन खे तूं न फलोर।
जेकर तोखे इज़त घुरिजे त जी सां जी मिलाईंदी कर अजय बहस कंदी रहंदी त इहा जेका तोखे इज़त मिले थी न इहा बि तोखे न मिले थी वञ पंहिंजे माइटनि खां थी अच ऐं पंहिंजे भाउ खे सम्झाए अच त इन ज़िद तां लही वञे तुंहिंजी ख़ुशीअ ख़ातिर। ठीकु आहे मां चवंदसि अदा खे। वारस हाणे तूं ई ॿुधा रूडे सां जेकॾहिं असां मिटी कयूं त छा असांजी इज़त थींदी? हैदर चए थो त छोकिरी मुंहिंजे नाले थियल आहे ऐं मुंहिंजी इज़त आहे। वारस छोरी एतिरी बदनाम थी चुकी आहे जो हाणे कंहिंजी बि इज़त न रहंदी। जंहिंजे बि घर पढ़णजी वई न मुंहुं मथो बि पिटींदो। हाणे इहा ॻाल्हि हैदर खे केरु सम्झाए? तूं ई को सम्झाईंसि। हैदर खे मूं ॾाढो सम्झायो आहे दा चए थो सोट हुननि जो ॾाढो कमज़ोर थी वियो आहे तॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे। वारस मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए अॻियां कहिड़ा कंधार ठाहूका मोतबर ॾह सर आहिनि जिन खां मां डिॼां थो। हा ॿुधाए तूं मां हाशिम जे छोरनि खां डिॼां थो या रूंडो मूंखां ॾाढो आहे? हा या इहो सिकू एतिरो मुड़ुसु माण्हू आहे जो सोट वरिते थो हरू भरू बकवास कंदो। जेकॾहिं न सम्झो न वारस त यकीन कर सोट सां एतिरो वञी परे पवंदासीं जो भत रत खां त वेंदासीं पर ज़िंदगी भर हिक ॿिए जो मुंहुं बि ॾिसणु पसंदि न कंदासीं। अलाह कंदो अहिड़ो ॾींहुं न ईंदो सांवल। हैदर खे मां सम्झाईंदुसि तव्हां बेफ़िक्र रहो। यार असांजी का इज़त आहे वारस? हिकु बदनाम छोरी जे पोयों वठूं भॼंदा इहो वड़ा असांजो सोए थो असांखे राजभाग छा चवंदो छिता अची थिया आहिनि। लही वेंदो ज़िद तां तूं रुगी होश संभाल सांवल। बसि मां होश संभालिया बाक़ी हो पाण खे न संभालींदो हथनि मां निकितो थो वञे। चाकर खान अकबर खान ठाला राज़ी थी चुको आहे। हाणे तव्हां जॾहिं बि चओ जिथे बि चओ अकबर खान अचण लाइ राज़ी आहे। जिते चवंदोमांसि उते ईंदो ज़रूरु ईंदो पर मुंहिंजी औताक ते कॾहिं बि न ईंदो। न न हिते बि ईंदो जेकॾहिं तव्हां चाहियो त हुनखे हिते बि घुरायूं। पोइ अजरात छो न घुरायूं? अजरात मुंहिंजो निकाह आहे ऐं मां चाहियां थो त निकाह खां पोइ ई अकबर खान सां ॻाल्हियूं कयूं। चाकर खान मां चाहींदुसि त निकाह में जल्दबाज़ी न कयो त बहितर आहे। पहिरां तव्हां ॻाल्हियूं कयो जेकॾहिं अकबर खान राज़ी थी थो वञे त पोइ अकबर खान खे बि निकाह में शामिल कयो। मंसूर खान मूंखे नथो लॻे अकबर खान निकाह में कॾहिं बि शामिल न थींदो। हू निकाह में ज़रूरु ईंदो दिलावर खान छाकाणि त हुनजी न्याणी आहे। मां हुन सां मिली आयो आहियां। दिलावर खान अकबर खान न्याणी जी मुहबत में तमामु धरो थी चुको आहे। ठीकु आहे मंसूर खान तव्हां अजरात ई ॻाल्हियूं रखरायो मां पंहिंजे निकाह खे पोइ हिते थो कयां। ईअं ई बहितर थींदो चाकर खान। मां हिन महिल ई अकबर खान तरफ़ निकिरां थो ऐं मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी त अॼु राति ई तव्हां ॿिन्ही जे विच में सुठियूं ॻाल्हियूं थी वञनि ऐं बहितर थी वञे। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।